स्टील टाउन साबू बलोच कोट भरसा घर में चोर समूरो सामान चोरी करे बहारे विया। पोरियत गुलाब सोलंगी स्टील टाउन थाने ते एनसी दाखिल कराए छड़ी। पोरियत जो सामान साबू बलोच ॻोठ घघर जे कबाड़ी जे दुकान ता हथ। एनसी दाखिल कराइण बावजूद पुलिस चोरन खिलाफ कार्रवाई न कई। पुलिस जो पोरियत एफआईआर दाखिल कराइण ते ज़ोर। इन मौके ते पोरियत दायो त घर में चोरी कंदड़ चोरन मुंहिंजो सामान घघर में कबाड़ी खे विकिरो कयो, जितां मूं पंहिंजी मदद पाण ॻोल्हा कंदे हथ कयो, पर पुलिस पोइवारी न पई करे। 3 ॾींहनि खां रोज़ानो थाणे जा चकर कटिजे थकिजी पियो आहियां। डीआईजी ऐं एसएसपी मरीर खां अपील आहे त कार्रवाई करे चोरी थियल सामान वापसि करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची